बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध इमरान अली में मैं जीअं त दोस्तनि 3 खां 4 ॾींहंनि खां हिकु पोस्टर ॾिठो पिए जंहिंमें असां पंहिंजे प्रोग्राम लाइ जंहिं शख़्सियत जी चूंड कई आहे पीपल्स पार्टी जो जियालो, ऐं सम्झां थो त अगरि सिंध में या पाकिस्तान में क़ुर्बानी ॾींदड़नि मां कुझु नाला तव्हांखे ॿुधायूं त उन में भाऊ मौला बख़्श चांडियो सर फ़हरिस्त मूंसां गॾु साईं। अस्सलाम वालेकुम सर। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे सर? छा पई मसरूफ़ियूं थियूं हलनि सियासत खां? ईअं पियो लॻे त साइड थी विया आहियो, इन में का सचाई या फ़िलहाल बसि ख़ामोशी? तुम ॿुधंदे मुंहिंजी ॻाल्हि कान चए पई ॿार निकिरे छा मसरूफ़ियूं सर हलनि पियूं ऐं सफ़ा सी ॾिसूं पिया त सियासत खां थोरो पासीरा थी विया आहियो, उहो कुझु ॿुधायो? हाँ ईअं आहे जी। पासीरो लॻा थो इलाही जाइनि ते इस्लामाबाद हाणे वञणु कोन थो थिए। ठीकु आहे। सेनेट खां पोइ पर इलाही माण्हू मिलनि था जॾहिं त उहे बि इहो ई सुवाल था कनि त अॼुकल्ह टीवी ते कोन पिया अचो, अॼुकल्ह तव्हांजो तक़रीरूं कोन पई ॿुधनि। उन वॾी वजह आहे त हींअर सेनेट जो मेंबरशिप ॿियो दफ़ो जेको मूंखे कयो पार्टी महिरबानी कई, उहो पीरियड पूरो थी वियो मार्च में टेन्योर पूरो। तंहिंजे करे इस्लामाबाद वञणु बंदि थी वियो आहे। मुंहिंजो कमु कोन्हे इस्लामाबाद, वॾो माण्हू आऊं कोन आहियां जो मुंहिंजी रिहाइश हुजे इस्लामाबाद में या मुंहिंजो कारोबार हुजे इस्लामाबाद में। इजलास लाइ वेंदो हुउसि, वरी मोटी ईंदोसि, त उहा सरगर्मी टीवी वारी घटिजी वई आहे। बिल्कुलु इहा दुरुस्त आहे। सियासत में अॻे मुंहिंजी हेॾी गहरी वाबस्तगी पार्टी सां हुई, उहा अॼु बि आहे। इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी देसी जहिड़ो आहियां देसी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां निभाईंदासीं। भुट्टे साहब जी बीबी जी क़यादत क़बूल कयोसीं, हाणे बिलावल साहब जी क़यादत क़बूल। भाऊ यादि आहिनि पार्टी जा शुरू वारा ॾींहं, रट जवानी सफ़ा केतिरी उमिरि हुई जॾहिं पीपल्स पार्टी ज्वाइन कई हुई? हाँ 52 में ॼाओ हुया, 52 में सही। 1969 में आउं मैट्रिक में आहियां। उन ज़माने पीपल्स पार्टी वर्कर थी सॼो, माना मैट्रिक खां ई? मां मैट्रिक सियासत भला शागिर्दी जो दौर खां ई? शागिर्दी दौर खां ई। ऐं पीपल्स पार्टी साईं कैम्प भुट्टो साहब आयो हिते स्टेशन ते, हुनजे हैदराबाद उते जो इस्तक़बाल कयोसीं। इहो 69 जो साल। ठीकु ठीकु। त पोइ जीअं गॾु आहियूं, जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु बि गॾु आहियूं। बीबी सां त तमामु घणो वेझो थियासीं। बीबी टाइम बि तमामु घणो ॾिनो पीपल्स पार्टी खे हयाती जो। जेॾां बीबी वई दौरनि ते हेॾां होॾां, सॾ हूंदा कोन हूंदा, असीं उन दौर में वञण जो जहिड़ो फ़र्ज़ु हो, जज़्बो ऐं ज़ाहिरी जवानी। उहे इलाही माण्हू आहे, हिकिड़ो कोन हो, पूरी टीम हुई जंहिंखे ॼण जिते फ़र्ज़ु हो। बीबी सां गॾु वञे त असीं पोयां सां गॾु वञूं, बीबी टटे वञे त असीं टटे वञूं। सही, ॼण उहो फ़र्ज़ु हो। उहो ज़मानो ॿियो हो। हाणे त ज़माने में तब्दीली आहे। पर भाऊ छा था फ़र्क़ु ॾिसो अगरि अॼु खां असीं 30 साल या 40 साल पोयां पीपल्स पार्टी खे ॾिसूं ऐं अॼु जी पीपल्स पार्टी में छा फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु त ज़माने सां फ़र्क़ु त पवंदो आहे। कहिड़ी शइ आहे जिते ज़मानो असरु नथो करे? वक़्तु हर शइ ते असरअंदाज़ थींदो आहे। हिकिड़े ज़माने में हिकिड़ियूं शयूं इनकलाब ॾिसण में ईंदियूं आहिनि, ॿिए ज़माने में ॿियूं शयूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। आउं अॼु चवंदो आहियां हर जाइ ते चवां थो, मूं लाहौर में वियुसि तक़रीर कयुमि, पुराणा कम्यूनिस्ट अची गॾु थिया, उन्हनि मूंखे दावत ॾिनी। ठीकु अलाह बराबरि। त मूं ॻाल्हि कई उते बि कई, और मां इलाही नाराज़ थिया, मतिलबु मूंसां मतिलबु न थिया। मुंहिंजो अॼु जो इनकलाब जमहूरियत आहे। अॼु जो जमहूरी जदोजहद करणु अॼु जो इनकलाब आहे। अगरि तई भाइयो तव्हां लेनिन वारो कम्यूनिज़म मोटी ईंदो, ईअं कोन्हे। अॼु रुॻो माण्हू हक़ हासिल थियनि, हिकिड़ी फज़ीलत भरी सियासत थिए मुल्क में, त इहा ई इहो बि वॾो इनकलाब आहे। न भाऊ अॼुकल्ह त हालत पोइ तव्हांजे साम्हूं आहे, करप्शन उरूज ते, अवाम परेशान, पार्टियूं बि उहो डिलीवर करे न पियूं सघनि जेतिरो करणु सघे। ऐं मिसाल हिकिड़ो पंजाब जी ॾियां थो, ठीकु आहे, नवाज़ जी हुकूमत आहे, पर उते शयूं नज़र अचनि पियूं। सिंध में भला इहे शयूं ताईं सम्झो था त इन जो फुक़दान आहे या कुझु ग़लतियूं बि आहिनि? ग़लतियुनि खां कोन थो चवां त ग़लतियूं कोन हूंदियूं, ग़लतियूं ज़रूरु हूंदियूं। सही आहे। मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू आया आहिनि, उन्हनि जा मिज़ाज ॿिया आहिनि, उन्हनि जा ज़माना बदिलजी विया आहिनि। जिन बीबी जे ज़माने में भुट्टे साहब जे ज़माने में सियासत कई आहे, उन जो अंदाज़ ॿियो आहे। जिन बीबी जी क़यादत में बीबी खे वेझो थी सियासत कई आहे,
उन्हनि जो अंदाज़ को कुझु ॿियो आहे ऐं हींअर जेका सियासत आहे उनजो अंदाज़ अञा ई टियों आहे ऐं हीउ नओं दौरु आहे जहिड़ो असां वटि सियासत जो सची ॻाल्हि इहा आहे ऐं इन में मां घबरायां नथो ॻाल्हि करण में। अॻे पैसे जो एॾो अमल दख़ल कोन हो सियासत में, उसूलनि जो किरदार जो हूंदो हो पैसो एतिरो न हूंदो हो। पैसो हर दौर में अहम रहियो आहे। सही आहे। अहिड़ो को बि दौरु कोन्हे सदियुनि खां वठी जंहिंमें पैसे खे अहमियत न हुजे पर एॾी मुदाख़लत पैसे जी उहा इन जो इन जो ॾोही कंदो आहियां नवाज़ शरीफ़। अच्छा जॾहिं छांगा महांगाई शुरू थी बेतमादी जी रथ बीबी तयारु ऐं मेंबर खणी विया ई करे विया उहो करे पैसा मेंबरनि खे पैसा ॾिनऊं। पहिरियों दफ़ो आऊं चवंदो आहियां छांगा महांगा जिन कई हुई उहे ई हिन मुल्क जी सियासत जो मतिलबु असीं अगरि खुलियल लफ़्ज़नि में चऊं जेको कारो मुंहुं थियो उहो उतां ई थियो। ऐं उन खे थो चवां त नवाज़ शरीफ़ जे दौर में जॾहिं छांगा महांगा थी उन सियासत में पैसे जी अहमियत खे वधाए छॾियो। पोइ जेतिरी वधणु खपंदी उन खां पोइ जंहिंखे जेके पैसो मिलियो पैसो अजीब शइ आहे जंहिंजो जंहिंसां पेट भरबो ई कोन्हे बुख मिलंदी कान्हे हिनजी। पोइ माण्हू कमाइणु शुरू कयो त जिन न कमायो से बेवकूफ़ था लॻनि, जिन कमाए विया आहिनि से शायदि अक़लमंद आहिनि। भाऊ हिते अचण खां पहिरीं ऐं फस्ट टाइम तव्हांजे घर आहियां मुंहिंजे ज़हन में इहे शयूं हूंदियूं त ज़बरदस्त क़िस्म जो को बंगलो हूंदो, 15-20 ॿाहिरि गार्ड वेठा हूंदा, अॻूणो सेनेटर आहे, ॿाहिरि मोबाइलुनि जी लाइन हूंदी। पर हिते जॾहिं आउं आयसि मूंखे हर शइ उबतड़ मिली, नॉर्मल बंगलो, ॿाहिरि कंहिं क़िस्म जो को गार्ड न। इन जी भला वजह इलाही वजह आहिनि। हिते अरबाब गुलाम रहीम आयो, मुंहिंजी वालदा जी फातह ते ऐं उनजो शुक्रगुज़ार आहियां। ठीकु सर। मुंहिंजी वालदा जी फातह ते आयो, हिते थी वेठो साम्हूं। अच्छा वेही पाण चई त ॻाल्हियूं करे पहुती पर हीउ घर आहे तव्हांजो। मुंहिंजो हा अलहमदिल्ला मुंहिंजो पंहिंजो घर आहे, मुंहिंजे माउ पीउ मूंखे वठी ॾिनो अलहमदिल्ला। अच्छा हीउ बि वालदेन जो ॾिनल सर? हा मुंहिंजे माउ पीउ मूंखे वठी ॾिनो अलहमदिल्ला। उन घर में तोरा उन महिल कोन कुझु पोइ ॿाहिरि निकितो त वरी पुटुसि गॾु या केरु उनखे चई बाबा हुन चयो हीउ उहो साॻियो आहे जेको टीवी ते ईंदो आहे। चई हा इहो आहे बाबा पर आउं हैरान थियो आहियां। पोइ मूंखे पाण बि चई चांडा साहिबु मां हैरान थियो आहियां तव्हांजो घरु ॾिसी। मूं सम्झो त घर को मूं चयो न अलहमदिल्ला मूंखे मुंहिंजो घरु आहे पंहिंजो अथमि। इहा ई अलाह जी महिरबानी आहे, सुकून सां वेठो आहियां। घरनि सां माण्हू वॾा थोरी थींदा आहिनि, माण्हू पंहिंजी ज़ात में वॾो हुजणु खपे, वॾे घर में ॿिया बि रही सघनि था। ॿार या ज़ाहिरी रिश्तेदार या इहे माण्हू चवंदा त हूंदा त भाऊ सेनेटर रहिया आहियो, एॾे आला उहिदनि ते रहिया आहियो, छो कोन पंहिंजे लाइ ठाहियो? ऐं ज़रदारी साहब बि शुक्रगुज़ार आहियां, पीपल्स पार्टी जो शुक्रगुज़ार आहियां, सची बची ॻाल्हि। जी ॿियो दफ़ो बिलावल साहब बि शुक्रगुज़ार थियुसि। हुननि मूंसां चङाई घटि कान कई आहे। सेनेटर कयूं, 2 दफ़ा सेनेटर कयूं, 2 दफ़ा वफ़ाक़ी वज़ीर कयूं, 2 दफ़ा सूबाई वज़ीर थी रहियसि। हाणे न कमायमि त हुननि जो त ॾोह कोन्हे, मुंहिंजो ॾोह आहे। पर आउं चवां थो न आउं उन दौर जी सियासी पैदावार जंहिं दौर में इहो ऐबो हाणे उनखे बि नथो हींअर को उहिदो मिले त मुंहिंजे ख़्याल में आउं दिलि ते कमायां। पर हींअर आहे को फ्यूचर में को ज़हन या को पार्टी जे तरफ़ां का ऑफर वग़ैरह अचनि पियूं? मूंखे का ऑफर कान्हे। पार्टी जो ख़ादम आहियां, नौकर आहियां। जीअं हीउ हुकुम कयूं अदा रिटायर थी विया, हाणे घर वेठो आहियां। वरी का ज़िमेदारी मिलंदी ज़रूरु कंदुसि, न त आउं पार्टी आहियां, सदाईं पार्टी रहंदुसि। पोयूं अगरि तहरीकूं ॾिसूं, MRD तहरीक आहे, पीपल्स पार्टी जी थल केनाल जी तहरीकूं हलियूं, छा था सम्झो उन में कामयाबी हर तरह सां मिली? MRD त आउं सम्झां थो आउटस्टैंडिंग जेको थियो, उन जे बारे में कुझु ॿुधाइजो, कुझु ज़रिए तव्हांजा उन में ॼाण सुञाण या दोस्त हूंदा जेके शहीद बि थिया सर? MRD में? जी MRD में असांजो पंहिंजो वॾो हिसो, ऐं पाण वॾो जेतिरो सरगर्म रहियसि। मुंहिंजा 4-5 ॿिया दोस्त आहिनि, उहे एतिरा सरगर्म हुआ MRD में। हुसैन शाह बुखारी, गाज़ी सलाउद्दीन, आलम शाह, इहे सभु अहिड़ा नाला आहिनि जेके बेइंतहा सरगर्म रहियासीं। आहिनि साईं हुसैन शाह या आलम शाह गुज़ारे विया आहिनि। गाज़ी सलाउद्दीन खे अलाह हयात ॾे, अञा ज़ीरो सलामत आहे। ऐं असीं फाज़ल राहू साहिब सां गॾु असीं 3 ॼणा ऐं फाज़ल राहू साहिब सॼे सिंध जो दौरो कयोसीं, सॼे सिंध में मुनज़म कयोसीं। MRD जो बुनियादु 6 में त विधो ई असां असीं वियासीं। पहिरीं मीटिंग कईसीं मोहम्मद ख़ान सुबरे साहिब जे बंगले ते। तारीख़ी ॾींहुं हुआ, माण्हुनि खे शौक़ु हो, माण्हू जेल न पिया वञनि। मूं पंहिंजे जेल डायरी लिखी आहे,
ऐं छपी आहे 2 दफ़ा उन एडिशन ठाहिया थिया आहिनि। उन में मूं लिखियो आहे त ख़ैर पुनातन शाह जो हिकिड़ो दोस्त हो असांजो, उन ॻाल्हि कई चई मूंखे पुटु चयो त बाबा तूं जेल कॾहिं वेंदे? चई मूं चयो बाबा आउं जेल छो वञा? चई माण्हुनि जा पीउ पिया वञनि, तूं डिॼणो ई थो वञी, माण्हू मूंखे चवंदा तुंहिंजो पीउ डिॼे थो, ऐं उहो आउं इन करे जेल आयो आहियां त मुंहिंजो पुटु ख़ुशि थिए ऐं फ़ख़्रु करे। अहिड़ो ज़मानो किथां वरी ईंदो? इहो ज़मानो गुज़री वियो आहे, ख़बर न आहे। हाणे हींअर हीउ मामिलो थियो पाणी वारो, केनाल वारो, केनाल, इन ते सॼी सिंध उथली पई, सॼी सिंध हिकु ई पासे हुई, का ॿी राय सिंध में कान हुई। पर जीअं उहो मूवमेंट हुअ ॿी हुई, हीअ ॿिए क़िस्म जी, हर दौर जी जदोजहद जो पंहिंजो थींदो आहे। अच्छा भाऊ, अॼुकल्ह जे नौजवाननि खे या नंढी टही खे अगरि ॾिसंदासीं त उन्हनि पोइ तहरीकुनि जे बारे में कुझु ख़बर ई कोन्हे। MRD छा हुई, फला, बेसिकली MRD ठही छो, थोरो इन जो पस मंज़र असांखे ॿुधाईंदो। ठही त इन करे जो ज़ियाउल हक़ जो जो जाहो जलाल हो, जेको ज़ुल्म ऐं जबर हो, उन जे ज़िद में एहतजाज में ठही। इन जो सहरो आहे बेगम नसूर भुट्टो साहिबा ते ऐं बीबी ते, बेनज़ीर साहिब, इन्हनि जे सिर सहरो आहे MRD ठाहिण जो। ऐं मूंखे यादि आहे कराची में बेगम साहिबा सां मिलण आया असगर खान, वली खान, उहो सॼो सरगर्म बेगम साहिबा सां ॻाल्हियूं करण आया सियासी लीडर, MRD ठाहियूं, उन में ही शामिल थींदा। त बीबी चिड़ी पई, बीबी थियो मुंहिंजे पीउ जा कातिल न हुअण सां कीअं वेही थी सघां, पर बेगम साहिबा हुनखे सम्झायो, वरी बीबी सम्झे हा त भले जमहूरियत थिए, पर कमाल हो, दानिशमंदी हुई। उन्हनि पंहिंजी सियासत सां 2 केपूं ठाहियूं, उहा रुॻो हिकिड़ी हुई ज़ियाउल हक़ जी, 2 केपूं, हिकिड़ी एंटी ज़िया, ॿी प्रो ज़िया। उन में बेगम साहिबा ऐं बेनज़ीर साहिबा जो वॾो किरदारु हो। ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान उन ज़माने में अहम लीडर हो पीपल्स पार्टी जो, उन हलायो। नौजवान में मखदूम खलीक़ ज़मा वॾो पुरजोश रहनुमा हो असांजो, ॿिया बि कई माण्हू हुआ। इहे गोलनि जे साम्हूं वञणु ऐं बंदूक जे साम्हूं, शेलनि जे साम्हूं, लठनि में वञणु, इहो उन ज़माने जो जोश हो। मुंहिंजे ख़्याल में हर दौर में जदोजहद जो रंग तब्दील थो थिए, उहो उन ज़माने हाणे अहिड़ो मूंखे ॾिसण में कोन थो अचे। बाक़ी हाणे क़ौमुनि ते अहिड़ा मरला ईंदा आहिनि जो शायदि क़ौम वरी उथी बीही रहे, वरी को गस वठे। भाऊ, मुतमइन आहियो सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत खां ऐं उन जी एफर्ट खां? कोशिशुनि खां त आया मुतमिन, त हू कोशिशूं कनि था, पर मुंहिंजे मुल्क में करप्शन एॾो घर करे वई आहे जो सभिनी शयुनि जो असरु नथो ॾिसण में अचे। इलाही तरक़ियाती कम, स्कीमूं, पैसा ख़र्च थियणु, सभु कुझु आहे, त बि किथे रोलो आहे ज़रूरु, जंहिंजे करे अव्हांखे ॾिसणु नथो अचे ऐं अव्हांखे सुवाल करण जी ज़रूरत पवंदी आहे। त भाऊ, कॾहिं हैदराबाद जी तर्ज़ ते या सिंध जे कंहिं तर्ज़ ते को सियासी सलाह मशवरो, को वज़ीर या कंहिंजी का फ़ोन त भाऊ ही कमु कयूं था या ही शइ कयूं था, अहिड़े के मामलनि ते ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि या बिल्कुलु बि न? फ़िलहाल मूं सां त कोन थियूं थियनि, ॿियो पाण में त सभु कनि था। जी, तव्हां त सीनियर अॻुवाण आहियां, पर का ज़िमेदारी कान्हे। ठीकु आहे, जॾहिं खां सेनेट खां आयो आहियां त ज़िमेदारी कान्हे, मटके वेठो आहियां, पढ़ां वेठो, किताब जेका मुंहिंजे बचपन खां शौक़ु आहे उहो किताब पढ़ां थो, ऐं लिखी बि इलाही वियुसि। ऐं बाक़ी पार्टी जा रहनुमा आहिनि, उहे तमामु घणा सरगर्म सीनियर आहियो, तजुर्बेकार बि आहियो, तव्हांखे नथो लॻे त माना ॿियो न त भला हैदराबाद तर्ज़ ते तव्हांजे तजुर्बे में फ़ाइदो वठियो वञे? इहा इन जो जवाबु अलाए कहिड़े क़िस्म जो थींदो ऐं उन असर लाइ छा हूंदो, पर पार्टी अगरि ज़रूरी सम्झंदी त ज़रूरु कंदी। ऐं फ़िलहाल त मटके वेठो आहियां, पर MP MN आहिनि, उहे सरगर्म आहिनि, उहे पाण मशवरा कनि था, उन्हनि जी मीटिंगूं थियनि थियूं। भाऊ, औलाद केतिरो आहे, शादियूं केतिरियूं आहिनि, थोरो इन जे बारे में? शादी त हूअं त मूं 2 कयूं आहिनि, ठीकु सर, पर हिकिड़ी सां शुरूआत बि अलहदगी थी वई हुई। ठीकु। बाक़ी हिकिड़ी जॻह मूं शादी कई आहे त माल अब्दुल्ला, 2 पुट आहिनि, 2 धीअरूं आहिनि। माशाअल्लाह। अच्छा, पहिरीं घरवारी में सर औलाद न हो? उन में पुट ऐं धीउ हुआ, पुटु गुज़ारे जो, धीउ जी शादी मूं कराए छॾी, तमामु वॾी शादी थी हैदराबाद में। माशाअल्लाह। पोइ बाक़ी पोइ घर मां 2 पुट आहिनि, 2 धीअ, हिकिड़ो पुटु अथमि इस्लामाबाद में हाफ़िज़ नौकर मुलाज़िम आहे सरकारी CDA में। ठीकु आहे। ॿियो पुटु बि इंस्पेक्टर एक्साइज़ कयो, हुनखे पीपल्स पार्टी कयो, हलासीं हुनखे कुझु रखे, अदी फरियाल खे उन करायो, हुनखे इंस्पेक्टर एक्साइज़। माशाअल्लाह। पोइ वरी हुनखे बि शौक़ु अची थियो त सियासत करिया,
उहो उन वरी इस्तीफ़ा ॾेई छॾी। उमेर भाउ माशाल्लाह। उमेर इस्तीफ़ा ॾेई छॾी। हाँ टाउन चेयरमैन आहे हुसैनाबाद जो। हुसैन अच्छा मतिलबु उमेर कंदो आहे मशवरो वग़ैरह त बाबा हाणे हीअं कयूं हीअं कयूं? हाँ बाबा ॿुधाईंदो आहे। ऐं पाण चवंदो आहे त पंहिंजो पाण ते एतमाद करे ऐं पुछंदो न आहियांसि भले पाण करे माण्हू खे अची मूंखे ॿुधाईंदा आहिनि का ॻाल्हि त हुनखे चवंदा भाई हीअ न करणु खपे हीअ करणु खपे। पोइ पाण वज़ाहत कंदो आहे। पोइ सुठो कमु करे ईंदा आहिनि त ॿुधाईंदो बि आहे त भाई असां पाण में दोस्तनि हीअ कयो आहे हीअ कयो आहे। पर मूंखे ख़ुशी आहे त पार्टी जे समूरनि सरगर्मियुनि में हिसो थो वठे ऐं फ़ख्र सां चई सघां थो त हैदराबाद जे टाउन जे चेयरमैननि में सभ खां वधीक को एक्टिव हूंदो तो उमेर आहे। हींअर बिलावल साहब सिंधी टूर ते त पोयां पे बि माशाल्लाह हर जाइ ते जैकबाबाद बलोचिस्तान में जेॾा बि वञे थो वञनि था। मूंखे ख़ुशी उहा ई आहे त मुंहिंजो वरी टियों नस्ल आहे जेको बिल्कुलु फ्यूचर में ॿियो भाउ भोला बख़्श ॾिसूं पिया सर। इहे त भाग हुनजा अलाह साईं हुनखे अहिड़ी इज़त ॾे जहिड़ी मूंखे पीपल्स पार्टी में इज़त मिली सॼे पाकिस्तान में। पीपल्स पार्टी खे त मूंखे सॼी दुनिया में मुंहिंजो नालो थियो। जिन मुल्कनि में बि मूंखे माण्हू सुञातो ज़ाहिर आहे मीडिया जे करे टीवी जे करे इहो थोरो पीपल्स पार्टी जो हो। तंहिंजे करे उमेर अहिड़ी महिनत कंदो त इनशाला पार्टी हुन क़दुरु कंदी ऐं माण्हू क़दुरु सुञाणा इज़त कंदसि। भाऊ को अहिड़ो दौरो जेको यादगार हुजे ॿाहिरिनि मुल्कनि जो या का अहिड़ी मुलाक़ात जेका तव्हां अॼु ताईं विसरिया न हुजो? इलाही जिथे बि वियो आहियां उहे न विसरण जहिड़ियूं मूंखे सची ॻाल्हि इहा आहे। असांजे उन जवानी जे ज़माने में माऊज़ी तंग असांजो हीरो माशाल्लाह। उन लाइ बसि भुट्टो साहिबु माऊ खे पाईंदो असीं सभु उहे उनजा ॿिए ॼणंदा हुआसीं। मूंखे सभ खां वधीक ख़ुशी इहा थी जॾहिं मूं माऊज़ी तंग जे जनाज़े खे वधी ॾिठो। उते सुतो पियो आहे वॾे हिकिड़े हाल में हुनखे दफ़न कोन कयो अथनि। दवाऊं ववाऊं हणी तयारु करे जहिड़ो हो तहिड़ो। मूंखे इहा ख़ुशी थी त जीअरे जे हुन मुंहुं कोन ॾिठुमि त मुंहुं खां पोइ ओड़े जो ओड़ो वरी वरी ॾिठुमि। इहा मुंहिंजे लाइ वॾी यादगार हुई। या वरी हिन हुकूमत जे करे तहलुक जे करे करबला में हज़रत अब्बास जे रोज़े जे हेठां जेका असुलु मज़ार आहे हज़रत अब्बास जी उते पाणी आहे। पाणी त इहे छोलियूं पियो हणे हिते हूअं शायदि न वञी सघां जेकॾहिं हुकूमत न हुजे अहिड़ी त इलाही यादगिरियूं आहिनि। ईरान जे सदर खे कामिल सदर हो उन सां मुलाक़ातूं थियूं। अरफात सां यासर अरफात ख़ाबल में ईंदो हो ख़ाबल जो हीरो हो उन सां ई वेही गॾु फोटो कढो पाण बाकुर पाए वरी टिमी ॾिनई त उन पुछियसि त केरु अचे भुट्टे जो पेरोकार आहे तॾहिं तुंहिंजो आशिक़ आहे। अहिड़ा इलाही मरला आहिनि। सभ खां यादगिरियूं आहिनि बीबी जो उहे ज़िंदगी जो हिसो आहिनि। भाऊ भुट्टो साहिब जो वञणु सम्झो था त माना मुल्क जो नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु। आउं सम्झां थो त भुट्टे साहिब जे वञणु पाकिस्तान जे सियासत खे सभ खां वॾो नुक़सानु पहुचायो। यकसर क़दुरु ई तब्दील थी विया हलिया। भुट्टे साहिब वॾनि माण्हुनि मां सियासत कढी ग़रीबनि जे हवाले कई हुई जेका ज़ियाउल खां पोइ नवाज़ शरीफ़ खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते ग़रीबनि वटां निकिरंदी वॾनि माण्हुनि वटि पैसनि वारनि वटि वञे पई। इहो भुट्टे साहिब भुट्टे साहिब वञण खां पोइ वॾो हादसो थी वियो। उन खां पोइ बीबी जे वञण खां पोइ जेको ॻाल्हि ई पूरी थी वई। त सियासी मामला ई ख़तमु थी विया। हा त जहिड़ी हिन मुल्क में सियासत ई कोन्हे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे आईंदा जो वज़ीर आज़म ॾिसो था? ख़्वाहिश त मुंहिंजी आहे त आऊं बिलावल साहिब खे उन ई जाइ ते ॾिसूं जिते बीबी खे ॾिसंदासीं। बीबी शहीद थी त पोइ मूंखे जिते किथे सॼे सिंध में वठी वेंदा तक़रीर कंदासीं तज़ियती। ऐं हर जाइ ते तक़रीर में इहो ई चवंदोसि त अलाह साईं बिलावल खे जल्दी आणियो त असीं अखियुनि सां ॾिसूं बिलावल खे बीबी जे वारिस खे। असीं ख़ुशि आहियूं बिलावल साहिब मां ऐं इनशा उन जाइ ते वेंदो। सलाहियतूं त क़बूल करायूं अथसि। हाणे वज़ीर ख़ारजा थियो त नालो कढाई हुकूमत शहबाज़ शरीफ़ तकीअ में चयो त असीं वज़ीर ख़ारजा जी कारकर्दगी मां मुतमिन आहियूं असीं हुनखे मुबारकबाद था ॾियूं। हींअर जॾहिं पाकिस्तान में जंग जो माहौल थियो आहे जंग बि थी ऐं तनाई खां पाकिस्तान खे बचाइण लाइ सॼी दुनिया में जंहिं माण्हू खे ज़िमेदारी ॾिनी अथनि दुनिया में दौरा करे
पाकिस्तान जो मौक़ो ॿुधाइण लाइ उहो बिलावल साहब आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो अमलनि जहिड़ो वधीक ख़र्चु आहे। न तो समझो था सर पार्टी पॉलिसी जेको डिलीवर सिंध में ख़ासि करे घटि पियो थिए, पंजाब में त ॾाढी पीपल्स पार्टी जी जाइ थोरी घटि थी वई आहे। तव्हां सम्झो पंजाब खां सवाइ त वज़ीर आज़म पॉसिबल कोन्हे थिए, इहो तव्हां सम्झो था? ठीकु आहे जी इहा दुरुस्त आहे। इहे इहा हिकिड़ी साज़िश हुई आहे, अञा हले पई। इहा कई शुरू ज़िया-उल-हक़ कई, ॿियो पंजाब जे नस्ल परस्त सियासतदाननि कई। उहे मूंखे यादि आहे तक़रीर उन्हनि जूं, नालो शौकत हयाती तक़रीर यादि आहे, सिंधी वॾेरा करे ॻाल्हाईंदो भुटे साहिब लाइ, असांखे यादि आहे। उते इहो तासुर आहे। नवाज़ शरीफ़ जी पार्टी पाकिस्तानी पार्टी कोन्हे, आउं थो चवां पाकिस्तानी पार्टी न आहे, हिकिड़े सूबे जी पार्टी आहे। सूबे जे हिकिड़े मख़सूस माण्हुनि जी हिमायत याफ़्ता पार्टी आहे, पर सूबे जे समूरनि माण्हुनि जी नुमाइंदगी नथी करे। सराइकी माण्हू उन ज़हन में न आहिनि। सिंधी त को आहे ई कोन उन ज़हन में। सिंध बलोचिस्तान त नवाज़ शरीफ़ जी खोपड़ी में कोन्हे। अल्लाह अकबर। पाकिस्तान लेवल जो लीडर खे जीअं थियणु खपे। हाणे हींअर पंजाब केरु आहे सिंधी लीडर नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में? केरु जेके अहिड़ी अॻवानी असांजो भाउ आहे, मुंहिंजो साईं आहे, पर खेलंदा छा वज़ीर आहे? सही ॻाल्हि आहे जी, वज़ीर आहे, क़बूल था करियूं। न को हुनखे फ़ैसिलनि में, न खातनि में, न मामलनि में, अकेले सिर हिकिड़ी हुकूमत आहे, नस्ल परस्त हुकूमत आहे। सची ॻाल्हि इहा आहे। आउं हुनखे चवंदो आहियां तक़रीर में त नवाज़ शरीफ़ जी मुस्लिम नून पाकिस्तान पंजाब ताईं महदूद न आहे, सॼे पाकिस्तान में आहे, पर उन सोच सिर्फ़ु पंजाब जी आहे। पंजाब जे मख़सूस तबिके जी सोच आहे, उन जी ॻाल्हि थी करे उनखे पाकिस्तान। ऐं आउं त दोस्ती में पिता ॿुधायां, जी जी ईमानदारी ॻाल्हि थो करियां, कॾहिं करणी पई त कंदासूं सबूतनि सां ऐं तशरीहनि तां। छो थो चवां, नवाज़ शरीफ़ जे मग़ज़ में पाकिस्तान जी सियासत ई कान्हे। उहो सम्झे थो पंजाब में खटे ईंदासीं त पाकिस्तान में खटे ईंदासीं, या त रुॻो पंजाब में था खटनि। सभिनि कहिड़ियूं तरक़ियाती स्कीमूं आहिनि पंजाब नवाज़ शरीफ़ सिंध लाइ, कहिड़ा प्रोग्राम आहिनि सिंध लाइ, कहिड़े पंहिंजे पेश कयल प्रोग्राम में हिसो थो ॾिए सिंध जे माण्हू खे? कंहिंखे बि नथो ॾिए। हू पंजाब खे राज़ी थो करे, सम्झे थो पंजाब खटे बि त पाकिस्तान खटे बि थो। भाऊ पोइ इन ते इहो सुवाल बि त पैदा थिए थो न, ॾिसो पीपल्स पार्टी पंजाब या मतिलबु नवाज़ लीग सां सफ़ा कुल्हे में ॾेई बीठी आहे, त ज़ाहिरी को एहतजाज, को ज़ाहिरी उन्हनि खे चवणु त बाबा सिंध आख़िर ॾोहो कहिड़ो कयो आहे, इहे शयूं सम्झो था त घटि आहिनि। हींअर पाणी जे मसइले ते इहा तव्हांजी ख़्वाहिश पूरी कई, बिलावल साहिबु स्टैंड वरितो। सॼी पार्टी हिते सॼी पार्टी एहतजाज में रही कॉन्ग्रेस पार्टियुनि सां। असां कॉन्ग्रेस पार्टियुनि ते तनक़ीद बि कान कई, छो कयूं? सिंधी हक़ जे लाइ था ॻाल्हि कनि, असां छो उन्हनि ते तनक़ीद कंदासीं? मूं त हिमायत बि कई। पहिरियों जलसो हैदराबाद में थियो, उन मूं तक़रीर कई, मूं त हिमायत कई। असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयो। बका हिन में क़ौम परस्ती या सिंध लाइ गॾु असीं गॾु आहियूं। बिलावल साहिबु ख़ूब स्टैंड वरितो, पाकिस्तान लेवल ते वरितई, ऐं जेको बि फ़ैसिलो थियो उन में बिलावल साहिब जो रोल रहियो आहे। लिहाज़ा बिलावल साहिबु कंहिं बि ॻाल्हि ते पोइ बिल्कुलु कोन्हे। ऐं कमाल जी ॻाल्हि आहे त नंढी उमिरि में, हाणे त वॾो आहे माशाअल्लाह, शुरू में ई अहिड़ो अख़्तियार रस्तो कई जो क़ौमी असेंबली में जेका ज़िंदगी जी पहिरीं तक़ीद अथसि, उनमें सभिनी चयो, इमरान ख़ान वेठो, सभिनी चयो हिकिड़े मुदब्बिर जी तक़रीर आहे, वॾे मुदब्बिर सियासतदान जी तक़रीर आहे। सची ॻाल्हि इहा, सची ॻाल्हि आहे, असां लाइ ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। भाऊ इमरान ख़ान PTI सम्झो था को हुन ते ज़ुल्म थिए पियो, या जेको उन्हनि पोखियो उहो ई हाणे लुणीनि पिया? पोइ जुमिलो सही आहे तव्हांजो, जेको पोखियो उहो जेके ज़्यातियूं। हाणे त कल्ह TV ते ख़वातीन जी, मुंहिंजो फरियाल टालपुर साहिबा ख़ातून कोन हुई, ॿियूं ख़वातीन कोन जंहिंसां तव्हां ज़्यातियूं कयूं आहिनि, जिन खे जेलनि में विधो आहे। वज़ीर ज़मीन तक़रीर कंदो आहे छा? अमेरिका में पियो तक़रीर करे, आउं वेंदुसि पोइ आसिफ़ ज़रदारी खे हीअं मुलाक़ातूं बंदि कंदुसि, नवाज़ शरीफ़ मुलाक़ातूं बंदि कंदुसि, घर जूं मानियूं बंदि कंदुसि, इहे तक़रीरूं कबियूं आहिनि। इहे वज़ीर ज़मीन हीअं ॻाल्हाईंदो आहे। पोइ आउं त सम्झां थो वज़ीर ज़मीन थी बि वियो, हाणे सियासतदान बि आहे, लीडर बि आहे, पर जंहिं नमूने जी सियासत थींदी आहे पाकिस्तान में, या जेका सियासी माण्हू खे जीअं हुजणु खपे, ईअं उहो बिल्कुलु कोन्हे। सम्झो त PTI जे तरफ़ां सियासी माहौल खे सफ़ा ख़राबु कयो वियो, थी वियो करे पाण छॾियूं, केरु ॿियो ज़िमेदार कोन्हे। अचण शर्त जेका ॿोली ॻाल्हाई इमरान ख़ान, या गैर सियासी ॿोली, गारियूं हुयूं, ख़वातीन जी औरतुनि जी तोहिन, औरतुनि ते मज़ाक़ूं, ईअं थोरी मुदब्बिर सियासतदान कंदा आहिनि। सियासी मां अॼु बि थो चवां, अॼु बि जे सभिनी सियासी माण्हुनि सां ॻाल्हाए
त देरी कान्हे संदसि आज़ादी जी। सम्झो था पोयों मौक़ो जेको हो ज़रदारी साहब हथ वधायो हो उहो अगरि बिलावल साहब त कमाल करे छॾियो। बिलावल साहब चए थो कदम वधाए असीं तोसां गॾु आहियूं। गॾु इन खां वधीक पर निभाग छाखे चइबो आहे, इन खे चइबो आहे त सॼे हेॾो धुर सियासी तोखे ऑफर पई ॾिए इतिहाद लाइ, तूं इतिहाद करी कोन, हाणे तूं अकेलो आहे। हाणे चए थो आउं ॻाल्हायां जिन खे ताक़त आहे, उहो एतबार तोसां कोन था ॻाल्हाइनि। हाणे तोखां आङुर छॾाए वई आहे, जे आङुर ते वेही आयो उहा आङुर छॾाए वई अथसि। हाणे उन आङुर खां पोइ थोरो मग़ज़ कमु कोन थो करे। भाऊ अरबाब गुलाम रहीम सां इंटरव्यू थियो त हुन हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त पाकिस्तान में सियासत एस्टेब्लिशमेंट खां सिवा नथी करे सघिजे, इन में सचाई लॻे? सचाई आहे, लॻाए कूड़ त कोन्हे, कूड़ कोन्हे। कूड़ कोन्हे। माण्हू पार्टियुनि खे पंहिंजी ताक़त बि हुजणु खपे, न त स्टेब्लिशमेंट पटे वाला थी बीहंदा न। पंहिंजी को त हूंदी त पंहिंजा फ़ैसिला मञाईंदा, उन्हनि ॾींहं मञाईंदा। पर जंहिं स्टेब्लिशमेंट न पाकिस्तानी फ़ौज आहे, मतलब पाकिस्तानी फ़ौज जंग लॻी त कमु त पाकिस्तानी फ़ौज ॾेखारियो, असीं त कोन वियासीं महाज़न ते लठूं खणी। त जेको हुननि जो पंहिंजो रोल आहे थींदो कोन्हे मज़बूत मुल्क में कोन्हे, मज़बूत हुननि जो रोल थींदो न आहे। असांजे मुल्क में थी वियो आहे, हाणे थी वियो आहे त जेसीं ख़तमु थिए तेसीं पाकिस्तान जी फ़ौज पाकिस्तान भाऊ आसरो लॻे थो ख़तमु थियण जो? वेझड़ में त मूंखे नथो लॻे, वेझड़ में त मूंखे नथो लॻे। ॾिसूं पिया त अञा पियो वधे, वधंदो वेंदो। सियासतदाननि में अहलियत न हूंदी, अहलियत न हूंदी। ऐं आऊं तव्हांजे मार्फत उहो त मूं ॻाल्हियूं कयूं पियूं कॾहिं, तव्हांजी मार्फत ई आहे हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी थो करियां जेसीं ताईं पाकिस्तान में सियासी पार्टियूं मक्का ते हुकूमत वठणु न छॾींदियूं तेसि ताईं इहो थींदो रहंदो। माना मक्का तो मना पोइ त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। मटियारी ज़िले ते थोरो ॻाल्हायूं था। हैदराबाद ज़िलो जॾहिं टुटो पिए ज़ाहिर तई मां सम्झां मशहूरनि में हूंदो या ओॾी महिल असीं मुखालिफ़ तव्हां मुखालिफ़ हुन टाइम अरबाब रहीम वारो दौर मुखालिफ़। भाऊ तव्हां नथा सम्झो त ज़िला पोइ बि ठही विया, ज़िलनि खे को फ़ाइदो थियो या न थियो? मक़ामी माण्हू खे मूंखे ख़बर न आहे त छा फ़ाइदो थियो हूंदो। जॾहिं विरहाया थियनि त शयूं विरहायूं हूंदियूं, इमारतूं ठहियूं हूंदियूं, माण्हुनि जा रोज़गार मिलिया हूंदा, कोर्टूं ठहियूं हूंदियूं, ऑफिसूं ठहियूं हूंदियूं। ऐं इन जी ॻाल्हि नथो करियां, ठीकु आहे। असीं जज़्बाती तौर सिंध जा जेके ज़िलो हैदराबाद सिंध हुई, असां उनखे विरहाइण जे ख़िलाफ़ हुआसीं। हाणे तो अरसो गुज़री वियो, निज़ाम हली चुको आहे, हिन हुकूमत इलाही अलाए छा थियो आहे ख़बर न आहे। तंहिंजे करे भाऊ सेनेटर ज़ाहिर हुयो, हाणे मार्च में ख़तमु थिया आहियो, सिंध हुकूमत ठही पे मुराद अली शाह खे नॉमिनेट कयो, मुराद काफ़ी सालनि खां आहे ज़ाहिर वज़ीर आला, उन में तव्हां खां को मशवरो कयो वियो? इहो थींदो कोन्हे। अच्छा, इहो थींदो कोन्हे त सभु सेनेटर सॾाइजनि, सभु MLA सॾाइजनि, मीटिंग कजे केरु वज़ीर आला थिए। इहो पार्टी जी क़यादत जो अख़्तियार आहे। हा, पोइ सिर्फ़ु सीनियर क़यादत या जेके उहो हल्को थो थिए मशवरे वारो या छा, उन्हनि सां मशवरो करणु। आसिफ साहब बि बि कंदी, आसिफ साहब हाणे बि बिलावल साहब हाणे बि मशवरो कनि था। ऐं मुराद अली शाह महिनत कई आहे, महिनत कई अथसि, इलाही महिनत कई अथसि, नतीजा बि मिलिया आहिनि, तरक़ियाती ही हू अमलमान वाले सां। पर मसइला सदन जा आहिनि जहिड़ा कर सिंध जा, ते हल बि वक़्तु लॻंदो, बाक़ी मुराद अली शाह महिनत करे थो। ज़रदारी साहब सां आख़िरी मुलाक़ात कॾहिं थी सर? मुंहिंजे ख़्याल में सदर थियण खां थोरो सो पहिरीं कराची में असां सभिनी खे सॾायूं, जेके TV ते वेंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं, उहे सभई माण्हू वेठा, उन्हनि सां मशवरो वेठे कई सूरत हाल ते। ॿियो लाहौर में इजलास थियो CEC जो, उन में मुलाक़ात। CEC मेंबर अञा बि आयो अथई सर? हाणे इजलास ते सॾु थिए त ख़बर पए त आया, जे सॾु न थियो त ख़बर पवंदी। एतज़ाज़ अहसन पुराणो जियालो, ज़रिए तव्हां सां तमामु सुठा तालुकात हूंदा, सम्झो था त उन जो पार्टी खां पासीरो थियणु नुक़सानदेह? इहो दुरुस्त आहे, पर अक्सर सीनियर माण्हू जॾहिं थी था वञनि न त पाण खे एॾो कुझु सम्झनि था जो पार्टी खे सम्झनि कुझु कोन था। उन लाहौर वारी CEC में मूं तनक़ीद कई, कराची में मूं तनक़ीद कई एतज़ाज़ साहब ते। हालांकि एतज़ाज़ साहब असांजी पसंदि जो आहे ऐं तमामु प्यारो इंसानु आहे, तमामु दानिश्वर क़िस्म माण्हू आहे, हिकिड़ो पुरखलूस माण्हू आहे। पर सीनियर थियण खां पोइ माण्हू सभु माण्हू पसंदि अची सभु कुझु आहियूं। हुन इमरान ख़ान जी जंहिं नमूने सां हिमायत वेठे कई,
मूं उनखे तनक़ीद उनखे कई भई तूं पीपल्स पार्टी में त पीपल्स पार्टी ॻाल्हि सही कर ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी में भई इमरान ख़ान जी ॻाल्हि कबी इहा हलंदी त कान इनखे कमज़ोरी थी। भाऊ आख़िरी हिकिड़ो ॿ सुवाल प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं। तव्हांजी सेनेटरशिप दौर में कहिड़ियूं स्कीमूं सिंध खे ॾिनियूं वयूं ऐं अवाम केतिरी लाभ हासिल कई? आवाम केतिरी कई हो त आवाम जा मिसाल मटारनि में स्कूल खुलियल आहे, हिकिड़ो मुंहिंजो प्राइमरी स्कूल खुलियल आहे हटली खां परियां गर्ल्स स्कूल बहतौर बॉइज़ आहे। ठीकु आहे। केतिरा पढ़िया हुआ त मूंखे ख़बर कान पर मूंखे इहा ख़बर मूं हुते ॾिनी आहे। हैदराबाद में पाणी जो वॾो मसइलो हो टंडे वली वारनि में टैंकूं खां सॼियूं पुराणियूं इहे इलाही कम कया अथव। हाणे लिस्ट मुतमइन आहियो पंहिंजी सेनेटरशिप? अल्हम्दुलिल्लाह मुतमिन इन में बयां ऐं ॿियो इन में आहे त केरु कोन चवंदो त असांजो हीउ सेनेटर बेईमान हो। बेईमान उहो ॾिसण में अचे। भाऊ छा मैसेज ॾींदव असांजे नौजवाननि खे? अॼुकल्ह जो नौजवान मायूस नशे जो आदी। अॼुकल्ह जो नौजवान सियासी कारकुन खे थो चवां किताब खां परे थी वियो आहे। किताबनि में चङायूं हूंदियूं हुयूं असीं हुन खां परे थी वियासीं। असांजे वक़्त जो सियासी कारकुन किताब सां गॾियल हो जो गॾु हो हथ में कारकुन किताब। हाणे किताब सियासी कारकुन खे ई कोन्हे की नौजवाननि खे बि कान्हे। हींअर पैसे जी एॾी डोड़ आहे हिक ॿिए खां ॾेखारण में एॾी डोड़ आहे की उन डोड़ में लॻी विया आहिनि। हा उन डोड़ मां वांदा थियनि त ॿिए पासे चङाई जे पासे ॾिसंदा ज़रूरु मायूस कोन आहियूं। अॻे खां बहितर आहे। हीअ सिंध 20 साल पहिरीं वारी सिंध कोन्हे। हीअ सिंध सुजाॻ सिंध आहे। जदीद दौर थी वियो त आउं मायूस कोन आहियां न नौजवाननि मां न सिंध मां। अॻे खां इलाही 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 बहितर आहियूं ऐं अञा बहितर थींदासीं। आख़िरी सवाल, कुझु टाइम पहिरीं तव्हांजे हिते हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई जंहिंमें निसार खोड़ो ऐं ॿिया अॻुवान आयल हुआ। उन में हिकिड़ी ॻाल्हि ते को बहस थियो हो, उहो इलाही सोशल मीडिया ते ऐं हूअं बि वायरल कयो वियो। असल कहाणी छा हुई सर? कहाणी त अलाए पाणी जे मसइले तां जी हुई। पाणी जो ई मसइलो ॾिसो तनज़ीम में उहिदनि जी ज़िमेदारी हूंदी आहे। ठीकु आहे। निसार साहब सदर हो प्रेस कॉन्फ्रेंस उन जी हुई उन खे ई करणी हुई ऐं पर छाकाणि त हिकिड़ो अहिड़ो मसइलो जज़्बाती थी था वञनि असीं पुराणा सियासी कारकुन आहियूं मूंखे ई न करणु खपंदो बसि पर उहो सदर हो उन मूंखे जंहिं नमूने सां रोकियो उहा शायदि सिंधे माण्हू ॻाल्हि न वणी त मौला बस ॻाल्हि करे पियो सिंधे पाणी जी हक़नि जी निसार साहब रोकेसि थो रोकियो न ईअं कोन हो पर माहौल अहिड़ो ठही वियो। ठीकु आहे, महिरबानी चांडियो साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो सिंधिया मोती खे। व्यूअर्स उमेदु कयां थो हीअ नंढड़ी कोशिश अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़। त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, मुंहिंजे टिकटॉक ID खे फॉलो ज़रूरु कंदो। वरी इंशाल्लाह ॿिए के सुठे इंटरव्यू सां जल्द ई तव्हांजे साम्हूं ईंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।